अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 29 मई संडे। सुबुह जा तक़रीबन 11 थियण वारा आहिनि ऐं मां 10 बजे उथी आहियां ऐं उन खां पोइ मां हे जेको आहे कमु कयो आहे। कल्ह जेका मां रिलीज़ सिबी त उन जूं 3 लाइनूं रहनि पियूं जेके उन में अटैच थींदियूं, उहे 3 लाइनूं मां कंप्लीट कयूं आहिनि ऐं उन्हनि में विच वारी पटी बि हणी छॾी आहे जेका ॻंढण जे लाइ। बसि हाणे हिननि खे पाण में ॻंढींदमि टिनी खे ऐं पोइ उन्हनि खे रिलीअ सां अटैच कंदमि। रिलीअ जो सेंटर पोइ कंप्लीट थींदो, माना उन में अञा बॉर्डर्स लॻंदा, उहो त पोइ जी ॻाल्हि आहे। ऐं इन करे ई कमु कंदी रही आहियां। हलूं था किचन में असां। ऐं नाश्ते में अञा ताईं असां कुझु न खाधो आहे, खणी ईअं ई सम्झो। राति वारी खिचड़ी बचियल पई त उहा मां ऐं सुरहाण थोरी थोरी खाधीसीं। सो मुंहिंजी दिलि चाहियो त अॼु कुझु स्पेशल नाश्तो हुजे। सो मां ठाहींदमि चणनि ऐं पटाटनि जी भाॼी ऐं पूरियूं पचाईंदमि आम अटे जूं, जेको जंहिं अटे सां असां मानी पचाईंदा आहियूं। ऐं हिते चणा बॉइल था थियनि, खीर बि अची वियो आहे, सुरहाणे बसर वसर कटे थी ऐं हाणे मां जेको आहे इहो नाश्तो ठाहींदमि मज़ेदार। बसि लॻे थो त पोइ लंच बि इहो ई हूंदो शायदि, छो त ज़ाहिर एॾी देरि सां खाईंदासीं ऐं हेवी नाश्तो कंदासीं त पोइ ईअं ई थींदो। सो बहरहाल इहो मुंहिंजी व्लॉग जी इब्तिदा आहे। 11:30 थिया आहिनि ऐं मां इहे थोरो हलवो बि ठाहियो आहे ऐं हिते मुंहिंजी चणनि ऐं पटाटनि जी भाॼी जेका आहे उहा बसि तयारीअ जे मरहलनि में आहे। दम आहे हिनखे, ॻरण वारा हूंदा हाणे सभु। उन खां सवाइ धाणा बि तयारु आहिनि भाॼीअ में पवण जे लाइ। हिते मां तेल जेको आहे गरम करण लाइ रखियो आहे ऐं हिन आम अटे मां, मानीअ जे अटे मां नंढियूं नंढियूं पूरियूं फ्राई कंदमि। इलाही अरसे खां हाणे मां मैदे जूं पूरियूं पचाइण छॾे ॾिनियूं आहिनि ऐं असां जेको आहे हिन अटे जूं ई नंढियूं नंढियूं मानियूं ठाहे डीप फ्राई कंदा आहियूं। उहो सेम पूरियुनि जहिड़ो ॾींदियूं आहिनि मज़ो। ऐं पर हथों इहा सुठी ॻाल्हि हूंदी आहे त पूरियूं थोरियूं मैदे वारियूं रबड़ वांगुरु थींदियूं आहिनि, छिके पटणियूं पवंदियूं आहिनि या चॿाइण में मुश्किल थींदी आहे। हीअ चकीअ जो अटो आहे, इन जी जेके मां पचाईंदी आहियां पूरियूं, त उहे खाइण में बुरबुरियूं ऐं मज़ेदार हूंदियूं आहिनि। सो हाणे इहो सिलसिलो असांजो कंटिन्यू आहे। सो इहे ईअं सिंपल नंढड़ियूं नंढड़ियूं मानियूं पूरीअ जे साइज़ जूं, उहे वेले ऐं पोइ हिन में फ्राई कंदासीं। त ॾाढियूं मज़ेदार क्रिस्पी ऐं क्रंची पूरियूं पचंदियूं आहिनि। सिंपल उहो ई तरीक़ो बिल्कुलु सेम जीअं मानियूं पचाईंदा आहियूं। सुको अटो बि रखियो आहे साइड में, इहे कुझु पेड़ा ठाहे रखिया अथमि, थोरा एक्स्ट्रा बि ठाहिया अथमि, छो त इहो ई असांजो लंच हूंदो। अगरि थोरी देरि खां पोइ बि या शाम जो बि कंहिंखे बुख लॻे त कुझु खाइण लाइ पियो हुजे। ऐं राति जेको मां चिकन जो बोर्ड ठाहियो उहो त उअं ई जो उअं ई पियो आहे। असां बिल्कुलु ई उहो थोरो ई खाधोसीं। त माना वरी मूंखे राति ताईं मानी या चांवर पचाइणा पवंदा, बाक़ी ॿियो कुझु बि न पचाइणो पवंदो। सो कोशिशि कयां थी त इहा पूरी विझां हिन में। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सो इहो हूंदो आहे मुंहिंजो सिंपल आम अटे जो पूरियूं पचाइण जो तरीक़ो। त मां सोचियो तव्हां सां बि शेयर करे ई छॾियां। मतां को ॼाणणु चाहे, ख़बर त सभिनी खे हूंदी आहे, पर के जेके नई कुकिंग सिखंदा हुजनि या कंहिंजे नोटिस में इहो न हुजे त भई अटे जी पूरी बि पचाए थी सघिजे, त उनजे करे मां इहो शेयर कयो आहे। सो हे हाणे मुंहिंजो कंप्लीट करिणो आहे मूंखे सॼो पंहिंजो नाश्तो ब्रंच। हिते अञा ताईं बोर्डनि जो दम ते आहे। मां चाहियां थी त चणा ऐं पटाटा बिल्कुलु ईअं सफ़ा ॻरी वञनि। मां अची वई आहियां मथे। स्टोर में कुझु कमु आहे ऐं बाजरी असां हिते रखणु शुरू कई आहे कुअनि जे अज़ाब खां बचण लाइ। सो उन सां इहो आहे जो घटि में घटि हिते सेफ आहे। हिकु त बर्मी में आहे माशाअल्लाह। हे सभु हिन भित ते वेठा, हिन साम्हूं वारी भित ते, ऐं इहे सभु उॾ रहिया आहिनि। ऐं इन्हनि जे वेहण जे करे मां तव्हांखे ॾेखारियां। माशाअल्लाह माशाअल्लाह, हिते कबूतर आहिनि सभु। हे सभु हिते वेहंदा आहिनि, इन करे हे वेठियूं आहिनि। हीअ हालति आहे, पर हाणे कुझु नथो करे सघिजे। ज़ाहिर अन्न ख़तमु थिया, हाणे विझंदासीं। ऐं उन ॾींहुं जुमे ॾींहुं मां सफ़ाई कराई, ज़हरा खे मथे वठी आई हुअमि, त उहा सफ़ाई अञा ताईं आहे। बाक़ी हाणे विठियुनि जो त कोई हद हिसाबु कोन्हे। हिननि जो फ्रेश पाणी विझंदासीं। अॼु मां हेठि बि ॿाहिरि पाणी विझणु विसरी वई आहियां, त तव्हांखे उहो हेठि जो नज़ारो बि ॾिसूं था। ॾाढी आहे
ख़्याल में तव्हांखे मुंहिंजो आवाज़ बि ॿुधण में न ईंदो हूंदो, हवा तेज़ आहे ॾाढी। सो मां वञा थी स्टोर में। मां बीठी आहियां हाणे पंहिंजे स्टोर में। हितां मां सुराण कबट कढियो आहे। इहे असां हिमत कई आहे जंहिंजी हद न आहे। हे मुंहिंजा एक्स्ट्रा देगड़ा आहिनि माशाल्लाह, पर हाणे हिननि जी मूंखे ज़रूरत महसूसु नथी थिए हिन घर में। एतिरो कॾहिं खाधो पचंदो, केतिरा महिमान ईंदा, अलाए ॼाणे। हे हिकिड़ी अञा बाल्टी आहे मां वटि, जेके पाणी जे ज़ख़ीरे लाइ वरितल हुई, पर हिते असांखे ज़रूरत कोन्हे। इन करे मां हिन बाल्टीअ में हाणे रखंदमि उहे शयूं, उहे काठ कबाड़ जेके मां जमा कंदी आहियां ऐं मूंखे पंहिंजे क्राफ्ट्स जी वीडियोज़ ठाहिण लाइ खपंदा आहिनि, उहे मुंहिंजा रांदीका आहिनि। घणो कुझु हिते बि ढकियल पियो आहे। हेॾां बि हिकिड़ी नंढी पेटी ढकियल पई आहे ऐं ॾाढी मिटी थी वई आहे हिते। हे कबट आहे जेको मां सुराण मुशक़त करे ॿाहिरि कढियो आहे। असां हिमत कई आहे अॼु वॾी, जंहिंमें मुंहिंजियूं चादरूं ऐं रिलियूं पयूं हूंदियूं स्टोर में, ऐं हिन में कुआ पइजी विया फाइनली। त इहो असां कढियो आहे, हिनखे साफ़ु कंदासीं। ऐं सॼो ॾींहुं मां हिनखे उस में छॾे थी ॾियां ॼण दरवाज़ा खोले। ऐं हिन में असांजा कुझु ट्रैवलिंग बैग्स पिया हुआ, यानी रिलियूं ऐं चादरूं कढण खां पोइ मां इहे थेलियूं अलाए छा छा हिन में रखिया, इहे बि हिते उस में छॾे थी ॾियां। सो हिननि मां कुझु बैग्स मां ॾेई छॾींदमि, ज़हरा खे ॾेई छॾींदमि। हिकु ॿ जेके मूंखे खपंदा उहे धोई वरी मां हेठि किथे उन्हनि खे स्टोर कंदमि। ऐं कबट बि साफ़ु सुथिरो करे ऐं हिनखे मां जेको आहे आकड़ में रखंदमि। उहो हेठि तव्हांखे जाइ ॾेखारियां थी त मूंखे हिनखे किथे रखिणो आहे। सो हलूं था हेठि। हिन पाणी सुराण विझी छॾियो। उफ़ ख़ुदाया, वॾी मुशक़त कई आहे अॼु असां ॿिन्ही, ॾाढी महिनत कई आहे। सो ऐं हिते रखंदासीं इहो कबट असां, त सेफ बि हूंदो ऐं सिक्योर हूंदो, कुअनि खां अलाह कंदो। ऐं इहो ई सॼो तरीक़ो आहे की हे जाइ असांजी छा थियो, कबट किरी पवंदो हवा में, भले किरी पए, वीचारो एॾो पुराणो थी वियो आहे, निर्जो आहे, भॼे त कोन थो। सो इन स्पेस खे मां यूज़ करण जो सोचियो आहे, मजबूरी आहे। जेसि ताईं वरी हिन स्टोर जो जेको दरवाज़ो आहे न, हुनजे पासनि में विथियूं आहिनि इलाही, उहे सील कराइणी हुई मूंखे। सो जेसि ताईं मां उहो कमु करायां तेसि ताईं मां हिते हिनखे सेट कंदमि, धोई पोई साफ़ु करे हिनखे उगी, ऐं शाम जो अची असां हिनखे सेट कंदासीं इंशाअल्लाह। सो इहो धमाको तव्हां ॿुधो, इहो ख़ैर सां कबट किरी पियो, असांजो सुराण वापसि मथे अचु प्लीज़, हिनखे सिधो करे अचूं। वीचारो हे हवा में किरी पियो, हवा एॾी तेज़ आहे। सो हिनखे मां हिनजी पोज़ीशन चेंज थी कयां। सो हिनखे असां हाणे ईअं छॾियो आहे त घटि में घटि किरंदो न। ओ माय गॉड, हे सभु शयूं हवा ते स्टोर जो दर खुलियो पियो आहे। हे हिते हीअं खुलियो पियो हूंदो, शाम ताईं हिन महिल थिया आहिनि 3:30 ऐं विंजी सिंजी निमाज़ पढ़ी कुझु देरि आराम बि कयो। ऐं ॿियो मां इलाही सारो मथे कमु करे आई आहियां। इलाही शयूं मूंखे सेटिंग चेंज करणी आहे, शयूं हेठि मथे करणियूं आहिनि। सो रेस्ट बि थोरो करे वरितमि, कुझु उहे कम बि करे आयमि। हाणे इहे जेके 3 मां रेडी कयूं लाइनूं, इहे मां हिन रिलीअ सां हणंदमि फाइनली, त जीअं हिन जो सेंटर कंप्लीट थी वञे। अल्हम्दुलिल्लाह शाम जा पूरा 5 थिया आहिनि ऐं 3:30 बजे खां पूरे 5 बजे ताईं 1.5 कलाक लाॻी थो मां सिलाई कई आहे। यानी मां हिन में उहे 3 लाइनूं बि कढियूं जेके रहियल हुयूं ऐं हिनखे हे बॉर्डर्स बि ॾिनमि। ऐं हे कपिड़ो हुयो मां वटि अञा बचियल रंगीन, त हिन सां इहो ई सूट पियो करे। सो हे ठही वई माशाल्लाह, अलाह जा करम। ॾिसो ईअं रांदि में बसि मुंहिंजी दिलि पई चए मां पंहिंजा कपिड़ा नथी सिबां ऐं मां जेको आहे बसि हिकु टुकड़ियूं थी कढियां, पोइ जेको बि ठहियो त 2 आलीशान रिलियूं हिन मां ठही वियूं। सो हाणे नेक्स्ट जेको मुंहिंजो कमु हूंदो उहो हूंदो हिननि जा हेठियां तह ठाहिण, हिननि जा अस्तर ठाहींदमि। पर उन जे लाइ मूं वटि कंप्लीट कपिड़ो न आहे। जीअं पहिरियुनि वारनि रिलियुनि खे मां पूरो हिकिड़ो कंप्लीट प्रिंट जो लेयर ॾिनो, हिन जे लाइ मूं वटि कंप्लीट कपिड़ो न आहे। ऐं मां ॿियो कपिड़ो वठण बि नथी चाहियां। वठणु इन लाइ नथी चाहियां जो ईअं न आहे त मूंखे बचति करणी आहे, पर मूं वटि जेके पीसिस पिया आहिनि वॾा नंढा हर साइज़ जा, जेके हिन मथे वारी तह में मां नथी यूज़ कयां, त उन्हनि खे ॻंढे उहो ॻंढ डिफरेंट कलर्स ऐं प्रिंट्स जा, उहे मां हिननि जा हेठियां तह ठाहींदमि। छो त घर जूं रिलियूं मूंखे कोई फ़र्क़ु नथो पए, कपिड़ो उहो बि नओं आहे ऐं हिन मथे वारे लेयर सां उहो आराम सां हली वेंदो जेतिरा बि साल। हा, सो मां ॾाढी थकिजी पई आहियां। हाणे 5:30 बजे ईंदी 3 जी अज़ान, त तेसि ताईं इहो अधु कलाकु कंदमि मां रेस्ट। 3 जी निमाज़ पढ़ी वरी मथे छत ते वञिणो आहे, कबट साफ़ु करिणो आहे, तेसि ताईं शाम अची वेंदी, उहा वरी मथे मज़दूरी करणु वेंदासीं। सो फ़िलहालु रेस्ट टाइम। 3 जी निमाज़ पढ़ी आयमि, मां अची वई आहियां मथे।
ऐं हिते छांव अची वई आहे, बसि हुन भित ते उस आहे। हिते स्टोर जो दरवाज़ो हवा ते पाणी बंदि थी वियो आहे ऐं मां खणी आई आहियां ॿुहारी। पहिरियों त हिते थोरो पाणी हारींदमि अंदरि त जीअं डस्ट न उॾामे, पोइ कंदमि हितां जी सफ़ाई, उनखां पोइ अलाए छा छा कंदमि। ऐं सुराण ईंदी, बाबा नमाज़ थी पढ़े अञा, सुराण ईंदी त असां गॾिजी कबट सिधो कंदासीं, त पोइ हिन कबट जी कंदमि मां सफ़ाई ऐं पोइ हिनखे असां हेठि बि लाहींदासीं जिते रखिणो आहे। ऐं हे मां पंहिंजा औज़ार खणी आई आहियां, सुराण खे चयमि त ॿी ॿुहारी ऐं डस्टबिन खणी अचां। सो हाणे मां हिते सफ़ाई शुरू कंदमि। स्टोर जी ॿुहारी ॾिनी ऐं हेठां हीअ टेबल मथे खणी आयासीं माए सुराण। हीअ चार्जर फैन आहे जेको चार्जिंग सां त नथो हले, हिनजी बैटरी ख़तमु थी वई आहे, पर लाइट सां हले थो, त इन करे मां इहो बि अचे हिते रखियो आहे फ़िलहालु। ऐं कबट खे जेको आहे साफ़ु कयूं चङी तरह सां अंदरां, ॿाहिरां हिनखे साफ़ु करण मुंहिंजे वस जी ॻाल्हि ई न आहे। ॿाहिरां हिन जो हशर बुरो आहे ऐं हिनखे जॾहिं असां हेठि रखंदासीं त पोइ आस्ते आस्ते करे मां हिनखे रोज़ानो साफ़ु कंदमि ऐं कुझु ज़हरा खां बि हेल्प वठंदमि। हिकु त उहा अहिड़ी आहे, अला मुंहिंजी तौबा, हाणे हे ॾिसंदी न कबट आहे वरी मुंहिंजे ते ॾिठी, हुनजी आदत ॾाढी किनी आई आहे, पर हाणे मजबूरी आहे छा कयां। सो हाणे हिनखे लाहींदासीं हेठि। हा अल्हम्दुलिल्लाह फाइनली हितां कबट असांजो खणी आयासीं हिते। हाणे मां अंदरां मां हिनखे चङी तरह आले कपिड़े सां साफ़ु कयो आहे। सो इहो पियो सुकंदो, सॼी राति हिन जा ताक़ खुलियल हूंदा। सुभाणे वरी हिनखे अंदरां ॿाहिरां साफ़ु कंदमि फाइनली। सो हिमत मर्दा मदद ख़ुदा, हलूं था हेठि। ॿुहारी जे करे सॼी मिटी पइजी वई आहे मथे में, सो मां वञा थी विझणु ऐं सुराण हिते चादर चेंज कंदी ऐं विझी करे सांझी निमाज़ ताईं त रेस्ट कंदमि मां, पोइ वरी ॾिसूं था छा था कयूं। विझी आयमि ऐं घर जा पुराणा कपिड़ा बिना इस्त्रीअ जे कंफर्टेबल, ऐं हिते इलाही सारे प्लांट्स खे पाणी जी ज़रूरत आहे, पर अॼु त मूं में दम ई न आहे त मां पाइप विझां ऐं हिननि खे पाणी ॾियां। सो अॼु इहो कंदमि त जिनखे एमरजेंसी आहे, नंढियूं नंढियूं कूंडियूं, उन्हनि में विझंदमि पाणी। बाक़ी पोइ इंशाल्लाह सुभाणे हिननि सभिनीनि खे पाइप विझी प्रॉपरली पाणी ॾींदमि ऐं तव्हां खां मां हाणे मोकिलाईंदमि, छो त हिन खां अॻियां मूं में कुझु करण जी सघ ई कोन्हे का, त पोइ मां तव्हां सां शेयर छा कंदमि। सो अलाह साईं तव्हांखे सलामत रखे, ख़ुशि जो आबाद जो। अॼु जो इंतिहाई महिनत जो बि ॾींहुं हो ऐं मुंहिंजी इंजॉयमेंट जो बि ॾींहुं हो। मां रिली पूरी कई ऐं अॼु मां पंहिंजी पसंदि जो नाश्तो कयो इलाही महीननि खां पोइ, छो त अहिड़े क़िस्म जा रिच खाधा मिठा ऐं तरियल मोस्टली मां न खाईंदी आहियां, तंहिंजे करे मूंखे अॼु ॾाढी दिलि पई चए त मां राति जो ई सुराण खे चयो चणा भिॼाए छॾिजांइ। सो उहो कयमि। इहो कबट मूंखे हेठि ज़रूरु लाहिणो, मूंखे घर जी कुझु सेटिंग चेंज करणी आहे। रीज़न मां तव्हांखे पोइ कंहिं महिल ॿुधाईंदमि, पर मूंखे जुनून चढ़ंदो आहे कॾहिं कॾहिं ईअं करण जो, छो त मां यकसानियत मां तंग थी वेंदी आहियां अक्सर, त तंहिंजे करे इहो सभु कुझु ज़रूरी हो ॾाढो, जेको अल्हम्दुलिल्लाह मां करे वरितो। ऐं मथे जेको कुअनि जो ख़तरो आहे, मां उनखां सख़्तु ख़ौफ़ज़दा आहियां ऐं इहो कबट बि ज़ाया पियो थिए, हरू भरू हिन में कुझु रखूं बि न पिया, त मां सोचियो त हिनखे हेठि ई रखां। मथे स्पेस उअं ई ख़ाली आहे, केरु थो वञे असां मां। हे सुराण वेंदी आहे वॉक करणु, कॾहिं कॾहिं मां वेंदी आहियां कमकार सां। सो ॿिए कंहिंखे त असां जवाबु ॾे आहियूं न जो असांखे परेशानी थिए। सो बहरहाल इहो कयो कबट। अञा इहो सुभाणे मां सॼो सर्फ सां मुईअ सां अंदरां ॿाहिरां मलींदमि इंशाल्लाह, साफ़ु सुथिरो करे फ्रेश अख़बारूं विछाए पोइ मां इन में रखंदमि चादरूं ऐं रिलियूं, जेके बि मुंहिंजो इन में सामान पियो उहो वापसि। ऐं मोकिलायूं था ऐं तक़रीबन 20 मिंट आहिनि 6 में, त थोरी देरि रेस्ट कंदमि, उनखां पोइ निमाज़ पढ़ंदमि सांझीअ जी। ऐं पोइ जीअं मां तव्हांखे ॿुधाए चुकी आहियां त कल्ह वारो चिकन जो बोर्ड एज़ इट इज़ पियो आहे, त मां राति जो जेको आहे सिर्फ़ु चांवर पचाईंदमि। उहे बि सुराण भिॼाए छॾिया आहिनि, चांवर पचाइण को कमु न आहे, उहो जल्दी थी वेंदो आहे। सो तव्हां खां मोकिलायां थी। अलाह साईं तव्हांजी सलामत रखे, ख़ुशि जो आबाद जो, मूंखे बि पंहिंजी दुआउनि में यादि रखिजो। मोकिलायूं था। ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं, तेसिताईं अल्लाह वाहे।